ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। कराची के इलाइक़े कोरंगी में मुबैना मुक़ाबलो थियो आहे। 2 फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा कई वी आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार थियलनि जी सुञाणप मोहम्मद हसन उर्फ़ ब्लैक टाइगर ऐं नोमान उर्फ़ डाडा तौर थी आहे। पुलिस जो चवणु हो त जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार, गोलियूं ऐं फुर थियल मोबाइल फ़ोन हथ आया आहिनि। खबर के हवाले से नाज़रीन अवां आगाह करायूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु बेर शेयर कंदालूं। कराची के इलाइक़े कोरंगी में मुबैना मुक़ाबलो थियो आहे। 2 फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा कई वी आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार थियलनि जी सुञाणप मोहम्मद हसन उर्फ़ ब्लैक टाइगर ऐं नोमान उर्फ़ डाडा तौर थी आहे। पुलिस जो चवणु हो त जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार, गोलियूं ऐं फुर थियल मोबाइल फ़ोन हथ कया विया आहिनि। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां आगाह करायूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। कराची के इलाइक़े कोरंगी में मुबैना मुक़ाबलो थियो आहे। 2 फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा कई वी आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची के रिपोर्टर निज़ाम भुटरो असां सां लाइन ते मौजूद है। निज़ाम अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? जी अवामी कॉलोनी थाने की हद में मुबैना पुलिस मुक़ाबलो थियो है, जैमें पुलिस 2 ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करने की दावा कई है। पुलिस जो चवणु है त ये जवाबदार जो ॾोह के इरादे से बीठा हुआ ऐं उनके रोकने की कोशिश कई वही, जैसे उन पुलिस फायरिंग कई ऐं जवाबी फायरिंग में जेको आहे उहो 2 जवाबदारनि ने जंहिंजे नालनि जी सुञाणप थी आहे मोहम्मद हुसैन उर्फ़ ब्लैक टाइगर ऐं नोमान उर्फ़ डाडा, उन्हनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार किया है, जिन खे तिबी इमदाद लाइ जना अस्पताल न्यो वियो आहे। अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।